सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में औरत ऐं ॿारनि समेत 8 ॼणा फ़ौत, 4 ज़ख़्मी। कराची के इलाक़नि मलीर, गडाप, बैरिया टाउन, सरजानी, गुलशन मेमार, सदर, गार्डन, गुलिस्तान जोर ऐं ॿियनि इलाइक़नि में ओस्कारो। इस्लाम कोट डी फ्लो, कलोई ऐं ॿियनि इलाइक़नि में भी तेज़ बरसात। हैदराबाद, मीरपुर ख़ास, ठट्टो, घारो, टंडो आदम, खिपरो, कुंडरी, चुंडको, टंडोलायर, नवाबशाह बदी, सदातपुर, मटियारी, कोटड़ी, खडड़ो, बान सैदाबाद ऐं दौड़ में वस्कारो। न्यू सैदाबाद में भित किरण सबबि नींगर, अब्दुल हमीद मलादम जी फौत। थाणे बुला खान जे ॻोठ शौकत पलारी में 10 घर किरण सबबि नींगर, कबीर पलारी दम ॾेई छॾियो। 3 ॿार ज़ख़्मी थी पिया। ॻोठ ढोलू में विज किरण सबबि ॻोठाणो सलमान जोकियो फौत। कराची में सुपर हाईवे वटि खिमण किरण सबबि पुरत हसन बिरोई ऐं शाशरे में ॻोठाणो चांदू भील हयाती विञाए वेठा। सरजानी में बरसात दौरान बिजली जो करंट लगण सबबि नौजवान असद रज़ा फौत। टंडेलायर जे ॻोठ बेगन जरवार में घर जी भित किरण सबबि 1 औरत फौत, 1 ज़ख़्मी। इद्दत में निकाह वारे केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जी 7 साल कैद वारी सज़ा बरक़रार। इस्लामाबाद जी अदालत सज़ा मुअतली वारियूं अपीलूं रद्द करे छॾियूं। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट 25 जून ते महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधायो। तफ़सीली फ़ैसिले में चयो वियो आहे त सेक्शन 426 ज़मानत जोॻो आहे, पर ॿिन्ही जवाबदारनि वटि सज़ा मुअतली जो को जवाज़ न आहे। तंहिं करे ॿिन्ही जूं अपीलूं रद्द कजनि थियूं। सज़ा मुअतली या ज़मानत ते आज़ादी बारनि दरख़्वास्तुनि जी ॿुधणी दौरान केस जे मैटर्स ते नथो ॻाल्हाए सघिजे। ॿिन्ही जवाबदारनि खे ॾिनल सज़ा टे मुदे वारी न आहे ऐं न ई वरी ॿिन्ही सज़ा जो वॾो हिसो भोॻियो आहे। कानून मूजिबि सज़ा याफ़्ता औरत बेज़मानत जी हक़दार न आहे। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी इद्दत में निकाह वारे केस में मिलियल 7 साल कैद वारी सज़ा मुअतल करे ज़मानत ते आज़ाद कराइण लाइ दरख़्वास्तूं दाख़िल करायूं हुयूं। पीटीआई पारां इद्दत में निकाह केस जो फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। अपोज़िशन लीडर उमर अयूब अदालत पारां ॻाल्हाईंदे चयो आहे त अदालती फ़ैसिले में घणियूं ख़ामियूं आहिनि। पीटीआई जे कैदियुनि जी आज़ादी ताईं हुकूमत सां ई के ॻाल्हियूं न थींदियूं। असांजी तारीख़ हाणे तेज़ी सां अॻिते वधंदी, हर हंधि मुज़ाहिरा कया वेंदा। पाकिस्तान आम चूंडुनि बाबति अमरीकी कांग्रेस जे ठहराउ खे रद्द करे छॾियो। परॾेही वज़ीर पारां अमरीकी ठहराउ ख़िलाफ़ क़ौमी असेंबली में ठहराउ आणण जो ऐलान। अपोज़िशन खे ॿिए ठहराउ ते साथ ॾियण जी अपील। इसाक डार चयो आहे त हुकूमत अमरीकी ठहराउ जे मुक़ाबले में ठहराउ जो मतन तयारु करे वरितो आहे। मतन अपोज़िशन सां शेयर कयो वेंदो। ख़ुदमुख़्तियारी लाइ एके जो मुज़ाहिरो करणो पवंदो। अमरीका सां तामीरी ॻाल्हियुनि जा ख़्वाहिशमंद आहियूं। मुल्की मामलनि में कंहिं जी मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी। सिंध हुकूमत स्ट्रीट किराए में मारिजी वियल माण्हुनि जे वारसनि खे 10 लाख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो। सिंध असेंबली में बजट ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त स्ट्रीट किराए में मारिजी वियल शहरनि जे वारसनि जी मदद कंदासीं। पैसा ज़िंदगी जो मुतबादल नथा थी सघनि, पर मदद करण बि ज़रूरी आहे। हुकूमत कराची समेत सूबे में मिसाली अस्पतालूं क़ाइमु कयूं आहिनि। वॾे वज़ीर पारां दादू, नंगर पार्कर, नूरियाबाद में NICVD जा यूनिट्स क़ाइमु करण जो ऐलान। इलेक्शन कमीशन पीटीआई खां निशान खसियो। सुप्रीम कोर्ट बि उहो फ़ैसिलो बरक़रार रखियो, पर अदालत उहो कॾहिं बि चयो हो त पीटीआई खे चूंडुनि खां ई परे ॿाहिरि कढी छॾियो। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मख़सूस सीटुनि बाबति ते दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी दौरान जजिस जा रिमार्क्स। ॿुधणी दौरान इलेक्शन कमीशन मख़सूस सीटुनि बाबति नालनि वारी फ़हिरिस्त ऐं ॿिया दस्तावेज़ अदालत में जमा कराए छॾिया। जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ग़लति तशरीह कंदे अहम पार्टी खे चूंडुनि खां ॿाहिरि करे छॾियो। जस्टिस मंसूर अली शाह चयो त उहो कीअं फ़ैसिलो थियो त चूंड निशान न हूंदो त पीटीआई सियासी जमायत न हूंदी। माज़ी में फाटा जे अवाम जो इज़त नफ़्स मजरू करे संदन मुआशी क़त्ल कयो वियो। ऑपरेशन खां पोइ जॾहिं माण्हू घर वेंदा आहिनि त संदन घर न हूंदा आहिनि।
ज़िम्मेवारी बदिरां तकड़ में फ़ैसिला कया पिया आहिनि। रियासती मामला कॾहिं बि जज़्बात में अची तय नथा करे सघजनि। अफ़गानिस्तान जो इस्तेहकाम असांजे फ़ाइदे में आहे। ईरान सां दोस्ती थी सघे थी त अफ़गानिस्तान सां छो न। JUIF जे सरबराह मौलाना फज़ल रहमान जी पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त अफ़गानिस्तान आलमी एजेंडा जे ज़िद में आहे। छा असां अफ़गानिस्तान खे मुस्तहकम करण बदिरां गैर मुस्तहकम करणु चाहियूं था त ॿीहर इलेक्शन थिए ऐं अवाम पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरी करे फ़ैसिलो करे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त अज़म इस्तेहकाम ऑपरेशन जी पॉलिसी तकड़ में नाहे ईंदी। कुझु ग्रुप ऐं पार्टियूं सियासी मुफ़ादनि लाइ ऑपरेशन जी मुखालफ़त करे रहियूं आहिनि। अज़म इस्तेहकाम ऑपरेशन जी पॉलिसी असेंबली में हाणे ख़दशा ख़त्म कया वेंदा। वॉइस ऑफ अमेरिका खे इंटरव्यू ॾींदे ख्वाजा आसिफ चयो त पाबंदी मड़ियल TTP सां ॻाल्हियूं न थींदियूं। दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं माशी हालतूं बहितर न थींदियूं। अज़म इस्तेहकाम ऑपरेशन बाबति ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस बि सॾाए सघिजे थी। KTN न्यूज़ ऐं कावस जो सीनियर रिपोर्टर ज़ुल्फ़कार बुगियो कराची में लाॾाणो करे वियो। ज़ुल्फ़कार बुगियो मलिर जे स्टील टाउन में दिलि बीहण सबबि दमदणी हवाले कयो। KTN सतह पारां सीनियर साथी ज़ुल्फ़कार बुगियो जे लाॾाणे ते ख़ानदान सां ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून ऐं ॿियनि बि ॾुख जो इज़हार कयो। पनियाकल में घरनि मां चोरी कंदड़ गुरू जो हिकु जवाबदार गिरफ़्तार। चोरी कयल 13 लाख रुपया बि हथ करण जी दावा। 4 ॾींहं अॻु शहर जे मंदिर गली मां शहरी अनिल कुमार जे घर मां रक़म चोरी थी। सखर पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार मुदस्सर कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो। चोरी कयल 13 लाख रुपया बि हथ कया विया। T20 वर्ल्ड कप जो ॿियो सेमीफाइनल बरसात सबबि मुतासिर। इंग्लैंड ऐं भारत विच में हलंदड़ मैच बरसात सबबि रोकी वई। भारत जी टीम 8 ओवर्स में 2 विकेट्स जे नुक़सान ते 65 रन ठाहे वरितियूं। पहिरें सेमीफाइनल में ॾखण अफ्रीकी टीम अफ़गानिस्तान खे बदतरीन शिकस्त ॾेई फाइनल में पहुची वई। T20 वर्ल्ड कप जो फाइनल छंछर ते खेॾियो वेंदो।